नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदा रहूं। हैदराबाद में यंग डॉक्टर्स एसोसिएशन के सॾ ते सरकारी अस्पतालन में ओपीडीज़ जो बाइकाट किया वियो आहे। एहतिजाजी मुज़ाहिरो किया वियो आहे। यंग डॉक्टरनि डॉक्टरियानी पैरामेडिकल स्टाफ पारां कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल डॉक्टरनि ऐं नर्सनि खे मुस्तकिल न करण खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन चयो त कोरोना वबा के मुंहुं ॾियण लाइ कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल डॉक्टरनि ऐं वैक्सीनेटरनि खे मुस्तकिल कयो वञे। अॻवाननि चयो त रोज़ानी उजरत ते कम कंदड़ वैक्सीनेटरनि ऐं रज़ाकारनि खे बि मुस्तकिल बुनियादनि ते नौकरियूं ॾेई बहाल कयो वञे। मुज़ाहिरीन चयो त अॼु खां 3 ॾींहं ताईं लाॻीतो ओपीडी जो मुकमल बाइकाट कयो वेंदो। जेकॾहिं सिहत खाते मुतालबा न मञा त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त कोरोना वबा दौरान सॼी सिंध में भर्ती कयल 1400 खां वधीक डॉक्टर्स ऐं मुलाज़मनि खे मुस्तकिल कयो वञे। खबर के हवाले से अवां खे अपडेट कर रहे आहियूं। हैदराबाद में यंग डॉक्टर्स एसोसिएशन के सॾ ते सरकारी अस्पतालों में ओपीडीज़ जो मुकम्मल बाइकाट करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। यंग डॉक्टर्स डॉक्टरियानी पैरामेडिकल स्टाफ पारां कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल डॉक्टरनि ऐं नर्सनि खे मुस्तकिल न करण खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन चयो त कोरोना वबा के मुंहुं ॾियण लाइ कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल डॉक्टरनि ऐं वैक्सीनेटरनि खे मुस्तकिल कयो वञे। अॻवाननि चयो त रोज़ानी उजरत ते कम कंदड़ वैक्सीनेटर्स ऐं रज़ाकारनि खे बि मुस्तकिल बुनियादनि ते नौकरियूं ॾेई बहाल कयो वञे। मुज़ाहिरीन चयो त अॼु खां 3 ॾींहं ताईं लाॻीतो ओपीडी जो मुकमल बाइकाट कयो वेंदो। जेकॾहिं सिहत खाते मुतालबा न मञा त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त कोरोना वबा दौरान सॼी सिंध में भर्ती कयल 1400 खां वधीक डॉक्टर्स ऐं मुलाज़मनि खे मुस्तकिल कयो वञे। खबर के हवाले से अवां खे अपडेट कर रहे आहियूं। हैदराबाद में यंग डॉक्टर्स एसोसिएशन के सॾ ते सरकारी अस्पतालों में ओपीडीज़ जो मुकम्मल बाइकाट किया वियो आहे। बाइकाट करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। यंग डॉक्टरनि डॉक्टरियानी पैरामेडिकल स्टाफ पारां कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल डॉक्टरनि ऐं नर्सनि खे मुस्तकिल न करण खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। अॻवाननि चयो त रोज़ानी उजरत ते कम कंदड़ वैक्सीनेटर्स ऐं रज़ाकारनि खे बि मुस्तकिल बुनियादनि ते नौकरियूं ॾेई बहाल कयो वञे। मुज़ाहिरीन वधीक चयो त अॼु खां 3 ॾींहं ताईं लाॻीतो ओपीडीज़ जो बाइकाट कयो वेंदो। जेकॾहिं सिहत खाते मुतालबा न मञा त एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो त कोरोना वबा दौरान सॼी सिंध में भर्ती कयल 1400 खां वधीक डॉक्टर्स ऐं मुलाज़मनि खे मुस्तकिल कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी हैदराबाद जो रिपोर्टर शबीर अबड़ो असां सां लाइन ते मौजूद है। शबीर, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी शबीर। नाज़रीन, शबीर अबड़ो सां असांजो राब्तो मुनक़ता थी वियो आहे। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। हैदराबाद में यंग डॉक्टर्स एसोसिएशन के सॾ ते सरकारी अस्पतालों में ओपीडीज़ जो मुकम्मल बाइकाट करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। यंग डॉक्टर्स डॉक्टरियानी पैरामेडिकल स्टाफ पारां कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल डॉक्टरनि ऐं नर्सनि खे मुस्तकिल न करण खिलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे।